अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी में भली कार आऊं आया अफशा उस्मान। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठ कोर कमांडर कॉन्फ्रेंस। क़ौमी सलामती ख़िते जी ताज़ी सूरत हाल जो जाइज़ो। कोर कमांडर जी कॉन्फ्रेंस के भारतीय जासूस कुलभूषण यादव बाबत ब्रीफिंग। कुलभूषण यादव ऐं रियासत ख़िलाफ़ मुक़दमनि ते को बि समझौतो न करण ते इत्तफ़ाक़। आर्मी चीफ पारां सॼे मुल्क में जारी ऑपरेशन में फोर्सेस जी कार्रवाई जी साराह। ऑपरेशन जारी रखण जो अज़म। हुर्रियत अॻवान यासीन मलिक जी घरवारी मिसाल मलिक चयो आहे त भारत हथे ख़ाली कश्मीरियुनि ते ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। मोदी कश्मीर जो कासाई आहे, हथ ठोकियुनि चूड़नि जो ढोंग जमहूरियत ते कारो दाग़ आहे। मदीन में गर्मी वधण सां गॾु लोड शेडिंग ॿ माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो। पीअण जो पाणी वण लाइ शहरी सख़्त ॾुखियाईनि खे मोॾियण लॻा। बिजली न हुजण सबबि कारोबार बि ठप थी वियो। केर बि वापडा अख़्तियारनि खां पुछण वारो नाहे। काज़ी अहमद भरिसां क़ौमी शाहराह ते ॿिनि अलॻि-अलॻि रोड हादसनि में 2 ॼणा फ़ौत, 6 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतक़िल, फ़ौतियुनि जा लाश पोस्टमार्टम बाद मिटीअ मां हवाले। ऐं हैदराबाद में सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि पारां मोहन रेमाणी जी मुबैना क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। टंडे जान मोहम्मद में करियाने जी दुकान ते मज़दूरी कंदड़ मोहन रेवाड़ी खे मामूली ॻाल्हि तां तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो आहे। दुकान जो सेठ ऐं हुन जो पुटु मोहन जे क़त्ल खे आपघात साबित करण जी कोशिश करे रहिया आहिनि। एहतजाज कंदड़ जो इल्ज़ाम। नाज़रीन, हीअ हेडलाइंस तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ। खबरन में एक दफ़ो ॿीहर भली कार। बुलेटिन की शुरुआत कंदासीं इन ख़बर सां। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठ कोर कमांडर कॉन्फ्रेंस में कुलभूषण यादव ऐं रियासत ख़िलाफ़ मुक़दमनि ते को बि समझौतो न करण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। पाक फौजी शोबे ISPR मूजिब आर्मी चीफ जी सदारत हेठ कोर कमांडर कॉन्फ्रेंस जो इजलास थियो, जंहिंमें क़ौमी सलामती ऐं ख़िते जी ताज़ी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। कोर कमांडर कॉन्फ्रेंस के भारतीय जासूस कुलभूषण यादव बाबत ब्रीफिंग ॾिनी वई ऐं इन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ कयो वियो त रियासत ख़िलाफ़ क़दमनि ते को बि समझौतो न कयो वेंदो। कॉन्फ्रेंस में ऑपरेशन रद्दुल फसाद ऐं मुल्क में जारी मर्दमशुमारी जो जाइज़ो वरितो वियो, जॾहिं त आर्मी चीफ सॼे मुल्क में जारी ऑपरेशन में फोर्सेस जी कार्रवाई खे साराहियो ऐं तारीफ़ पिणु कई। हुर्रियत अॻवान यासीन मलिक जे घरवारी मिसाल मलिक चयो आहे त भारत हथे ख़ाली कश्मीरियुनि ते ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। मोदी कश्मीरियुनि जो कासाई आहे, हथ ठोकियुनि चूड़नि जो ढोंग जमहूरियत ते कारो दाग़ आहे। लाहौर हाई कोर्ट बार में वकीलनि खे ख़िताब कंदे मिसाल मलिक जो चवणु हो त भारतीय हुकूमत जूं ज़्यादतियूं ॾींहों ॾींहुं वधी रहियूं आहिनि। हुन चयो त कश्मीरियुनि जो पाकिस्तान सां तमामु घणो प्यार आहे। कश्मीरियुनि खे पाकिस्तान मां वॾियूं उमेदियूं आहिनि। वानी कश्मीर ख़ातिर पंहिंजे जान जी क़ुर्बानी ॾिनी। मिसाल मलिक चयो त पाकिस्तान में हलंदड़ तहरीकनि में लाहौर हाई कोर्ट बार जो किरदारु तमामु घणो अहम आहे। वकीलनि खे गुज़ारिश आहे त इहे कश्मीर जो केस विढ़नि। संदसि चवणो हो त कश्मीर ते कश्मीरियुनि जो हक़ आहे ऐं इहो इन्हनि खे मिलणु घुर्जे। हुन ॿुधायो त इंडियन आर्मी कश्मीर जे हथे ख़ाली नौजवाननि ते सरेआम तशद्दुद में मसरूफ़ आहे। मोदी कश्मीरियुनि जो कासाई आहे। हुन चयो त वादी में आम कश्मीरियुनि खे बुनियादी हक़ नथा ॾिना वञनि। पाकिस्तानियुनि ख़ासि तौर ते वकीलनि ॾाढो हथ ते ॿधां त कश्मीर जो केस विढ़नि। बदीन में गर्मी वधण सां गॾु लोड शेडिंग माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो, जॾहिं त लोड शेडिंग सबबि पीअण जो पाणी बणलप थी वियो, जंहिं करे माण्हू सख़्त ॾुखियाईनि खे मोड़ी रहिया आहिनि। शहर में बिजली ॾींहों ॾींहुं राति जो कलाकनि जा कलाक ग़ाइब थी रही आहे, जंहिं करे शहरी सख़्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त केर बि वापडा अख़्तियारनि खां पुछण वारो नाहे। बिजली न हुजण सबबि कारोबार बि ठप थी वियो। कारखाननि ते ॾियाड़ी ते कमु कंदड़ पोरित ॿ बेरोज़गार बणिजी विया आहिनि। बिजली बंदि हुअण करे पाणी जो बि वॾो बहिरान पैदा थी वियो आहे। शहरियुनि पाणी ऐं बिजली वारे वफ़ाक़ी वज़ीर खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणे शहरियुनि जूं परेशानियूं घटायूं वञनि। नाज़रीन, खॾड़े जे स्कूल में तालीमी जागरता पैदा करण लाइ मुहिम जे हवाले सां रैली कढी वई। रैली में शहरियुनि, शागिर्दनि तोड़े उस्तादनि ऐं तालीम खाते जे कामूरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते उस्तादनि तोड़े तालीम खाते जे कामूरनि ख़िताब कंदे चयो त इल्मु इंसान जी टीं अख आहे, जंहिं लाइ हर माण्हू खे घुर्जे त हू पंहिंजनि ॿारनि खे बहितर खां बहितर तालीम ॾियण में किरदारु अदा करे। उन्हनि ज़ोर भरींदे चयो त शहरी पंहिंजे ॿारनि खे स्कूलनि में दाख़िल कराइण खेनि हर मुमकिन सहूलियत फराहम कई वेंदी। काज़ी अहमद भरिसां क़ौमी शाहराह ते 2 अलॻि-अलॻि रोड हादसनि जे नतीजे में 2 ॼणा फ़ौत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो।
काज़ी अहमद लॻ ॻोठ शाहरा ते रोड क्रॉस कंदड़ नौजवान अरबाब अली खोसो ट्रक जो टक्कर लॻण सबबि फोत थी वियो। ॿिए रोड हादसे में महराबपुर खां काज़ी अहमद वेंदे तेज़ रफ़्तार ट्रालर मोटरसाइकिल सवार मथां चढ़ी वञण सबबि 35 साला जुमन कुंबर जी बाढ़ फोत थी वियो ऐं इरफान कुंबर शदीद ज़ख़्मी थी पियो। फोत थियल ज़ख़्मियुनि खे मक़ामी अस्पताल पहुचायो वियो। पुलिस चवण आहे त रोड हादसनि बाद ड्राइवर मौक़े तां फरार थी विया आहिनि, जॾहिं त हादसे जो सबबि बणिजंदड़ ॿिन्ही गाॾियुनि खे तहवील में वरितो वियो आहे। अस्पताल इंतज़ामिया पारां ॿुधायो पियो वञे त हादसे जे ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती खां ॿाहिरि आहे, जॾहिं त फोतियुनि जा वारिस पोस्टमार्टम बाद मड़ अबाणे ॻोठ ॾांहुं खणाया विया। हैदराबाद में सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि पारां मोहन रेबाड़े जी मुबैना क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध यूनिवर्सिटी, महराणी यूनिवर्सिटी ऐं लम्स यूनिवर्सिटी समेत सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि डॉक्टर हरीचंद रिबाड़ी, आसनदास चीलाराम ऐं ॿियनि इल्ज़ाम हणींदे चयो त मीरपुर ख़ास जे इलाइक़े ठंडोजान मोहम्मद में करियाने जी दुकान ते मज़दूरी कंदड़ मोहन रेबाड़ी खे मामूली ॻाल्हि तां तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो। हुननि चयो त दुकान जो सेठ ऐं हुन जो पुटु मोहन जे क़त्ल खे आपघात साबित करण जी कोशिश करे रहिया आहिनि। एहतजाज कंदड़नि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, आईजी सिंध समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मोहन रेबाड़ी खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे वारसनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे। हैदराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी कासमाबाद ऐं लग़ारी बरादरी पारां अॻूणे सूबाई सलाहकार नवाब लग़ारी जे बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते शहबाज शाह, आकाश लग़ारी, समद लग़ारी, सिकंदर जुनेजो ऐं नजीब अबड़ो प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज दौरान ख़िताब कंदे अॻवाननि चयो त अॻूणे सूबाई सलाहकार नवाब लग़ारी खे 4 अप्रैल ते संदसि रिहाइशगाह इस्लामाबाद वटां खंबे गुम कयो वियो आहे। संदन चयो त नवाब लग़ारी जो अॼु ॾींहं ताईं को बि पतो नाहे पइजी सघियो, जॾहिं त संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। हुननि मुतालबो कयो त नवाब लग़ारी जी बाज़ियाबी लाइ फौरी तौर जोगा क़दम खंया वञनि ऐं संदसि वारसनि जी परेशानी ख़त्म कई वञे। नाज़रीन, न्यूज़ बुलेटिन पंहिंजी पुॼाणे ते पहुतो। हर वक़्तु अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट आवाज़.com।